मैं साईं हसनाबाद किंजण हिते रोड़ी जे हिकिड़े ख़ूबसूरत पहाड़ी में आया हूँ ऐं असांजी बैकग्राउंड में तव्हां ॾिसो था पिया त अमेज़िंग सीन आहे ऐं मां सम्झां थो पियो त दुनिया जे ख़ूबसूरत पहाड़नि में जेको आहे सो जेके सीन आहिनि हीअ बि शुमार थी सघे थो पियो ऐं हीअ पोयों जेको सीन आहे उहो अब्बास अलमदार उन जी मथे जेको आहे मथे रोज़ो आहे ऐं उते आहे डिघो रोज़ो आहे तमामु वॾो ऐं उहो असां मथे वेंदासीं ॾिसंदासीं पर असांजे चौगिर्द हिते जेके पहाड़ियूं आहिनि ऐं उन्हनि में जेके सीन आहे उन्हनि में जेके ख़ूबसूरती आहे उहा तमामु घणी ॾिसण वटि आहे ऐं मूंखे अफ़सोस थींदो आहे त असांजे हिन सखर खां रोड़ी खां या खैरपुर खां कलाकनि जे पंध ते या मुने कलाक जे पंध ते ऐं अहिड़े क़िस्म जी ख़ूबसूरतियूं आहिनि ऐं उहे माण्हू जिन जेके सखर जा पनियाकल जा रोहड़ी जा खैरपुर जा ऐं आसपास जा रहवासी आहिनि कंदरा जा उन्हनि जेकॾहिं हिन क़िस्म जी सीनूं न ॾिठियूं त पोइ हुन ज़िंदगी में छा कयो हा न सिर्फ़ु पंहिंजे ड्राइंग रूम में वेही करे उते माण्हू वेठो हुजे हाणे जीअं त असांजे मुल्क में हिकिड़ो कोरोना वायरस जो जेको आहे वबा फैलिजी वई आहे त मुंहिंजा दोस्तो शहर छॾे हिते अचो हे तव्हांजो मुल्क आहे हिते को बि वायरस कोन्हे साफ़ु आबहवा आहे गरम आबहवा आहे हिते वायरस जो को चकर कोन्हे ऐं हिते घुमो फिरो फ़ोटू ठाहियो वीडियोज़ ठाहियो ऐं सॼी दुनिया खे पंहिंजे धरती जी सूंहं ॾेखारियो